मुझे न अगते एकड़ो कदम पर न वधाजे न त मां विसारे छॾींदुसि त तूं मुंहिंजो चाचो आहीं। बस हाणे बस तूं वॾनि जो एतिरा विसारे चुको आहीं। ऐसा न ई ज़मीन मुंहिंजे पीउ जी आहे के ॿिए जी न। सुठो अज़ीज़ विच में न अच। चाची रेशम पीर करामत जी पयवा ऐं मां हुन जी ज़मीन तोखे फबाइण कोन ॾींदुसि। एहसान मूंखे झेड़ो झुटण ते मजबूर न कर। जेकॾहिं झेड़ो थियो न त तूं बि कोन बचंदे। रेसान मौजन से सही ॻाल्हाए रहियो आहे। तूं बेहयाती बीठो आहीं। बेहया यारो थो ॻाल्हाईं। न ॻाल्हाए चाचे वॾे सां आयो। अरे चुप कर नबू कमदार। तूड़े केर थींदो ई विच में ॻाल्हाइण वारो? मां चवां थो विच में न ॻाल्हा। तुंहिंजी ज़बान काकड़े खां छिके न कढाए। पंहिंजी हैसियत ॾिठी अथई हाँ जो पीर एहसान जे शान में गुस्ताखी तो करी। मां चवां थो चुप करे हितां निकिरी हले वञ न त अहिड़ो हशर नशर कंदोसीं जो पीर मुजन त छा पर पंहिंजा वेझा अज़ीज़ बि सुञाणे कोन सघंदई। निकिर रे। छो न विच में ॻाल्हाया? क्या तू असा चंगो मुड़स आहीं? पी मौजन चंगो मुड़स या तू इन्हनि जो चंगो मुड़स आहीं? तू नौकर आहीं, नौकर थी रहो। नबो जिन पेरन सां आयो आहे न उन्हनि पेरन सां वापस मोटी वञ न त टंगू भञी छॾींदोसांइ। हले था। खबरदार तव्हां ॿई दुरियूं पुलिस जे घेरे में आहियो। पीर मुजन तव्हां ने जेके हरकतूं शुरू कयूं आहिनि न ये कानून के हथ खणण वारियूं मां तव्हांखे लाकअप बि करे सघां थो। तव्हांखे जी ख़बर आहे न मुंहिंजो नालो अथव सूबेदार सुखियो ऐं आहियां ॾाढो ॾुखियो। सूबेदार तूं असांजे विच में टंग न हणा। इहो असांजो ज़ाती मामिलो आहे। पीर मुजन हिकिड़ी बेवा ऐं यतीम औरत जी मिल्कियत ते कब्ज़ो करे ऐं वरी चओ था त इहो असांजो ज़ाती मामिलो आहे। सूबेदार मां हींअर वञां थो पर तूं पंहिंजो सामान ॿधी रख। तूं हाणे हिन जूअ में सूबेदार न रहंदे। इहो मुजन जो वाइदो आहे। अच न को। मीरा पुट खैरन सां तुंहिंजी बि शादी थी वञे पोइ को सुख जो साह खणा। ससी जी महिमान अचणा आहिनि। मानी पचाई अथई? बाबा 100 कम मां अकेली एॾा कम मां अकेली कीअं कंदसि? ऐं मथां वरी मासी बसरा नवाबज़ादी थी वई आहे। हे वक़्तु थियो आहे हिन महिल ताईं न आहे आई। जी ससी छो परेशान आहीं? कहिड़ा कमनि तोखे? बाबा जुमे ते शाम जो अदी मीरा जो वनवाह थींदो। रस्मूं थींदियूं। बाबा पाड़े में सॾ बि ॾियणा आहिनि। जेकॾहिं सॾ न ॾींदासीं न त असांजे कोई बि लड़ी न ईंदो। छो न सॾ ॾींदासीं? तूं अजायो थी परेशान। वक़्त सां सभु कमु थी वेंदो। मां मुंहिंजी राणी तूं परेशान न थी। पाड़े खे सॾ ॾियण में केड़ी देर लॻंदी? बाबा तूं वञी मासी बसरा खे वठी अच। पाड़े में सॾ ॾियण वेंदियूंसीं। पुट शाम में अञा देर आहे। मां ॿिनि पेरनि जी नमाज़ पढ़ी अदी बसरा खे वठी ईंदुसि। बाबा ॻाल्हि विसारजांइ न। कोन विसारींदुसि पुट कोन विसारींदुसि।
ॾिस पता शाप त वठी आयोसि उहे भला विसरिया कोन विसरिया न अहिड़ियूं ॻाल्हियूं मां न आहियां विसारींदो। ठीकु आहे बाबा। ससी तूं परेशान न थी, सभु कम थी वेंदा। अदी मीरा तुंहिंजो फिकिर मां न कंदसि त ॿियो केरु कंदो? हा तूं मुंहिंजी नंढड़ी गुॾड़ी आहीं, मुंहिंजी नंढी भेण आहीं, तोखे ई त कम करणा आहिनि, पर तूं परेशान न थी। ठीकु आहे आदि, कोन थी थियां परेशान, बसि न। हेसी ताईं मां तोखे सम्झाईंदो आहियां, पर लॻे थो मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे। हाणे तो ते सख़्ती करणी पवंदी। जेकी परांद तूं हेसी ताईं न करे सघियो आहीं न, उहे परांद शादीअ खां पोइ कंदे त छा क़यामत अची वेंदी छा? चाचा मां छा कयां, मुंहिंजी ॻाल्हि तूं सम्झी कोन थो। मां हाशिम भाउ जो साथ छॾे जा। मां हाशिम खे बि छंड पटियां थो, वधीक कापछरी न कजो ऐं घर में वियो। जेकॾहिं अॼु खां पोइ को बि झेड़ो कयो न त तव्हां सां घटि न थींदी। चाचा साईं जेकॾहिं सरदार साईं हुकुम करे त पोइ? तूं सरदार साईं खां छुटल आहीं। सरदार साईं वटि माण्हुनि जी का कमी कान्हे का। रुगो तूं राज़ी थी, मुंहिंजो चवणु कर बाबा, पोइ सरदार साईं हाशिम सां मां पाण ई ॻाल्हाईंदुसि। ठीकु आहे चाचा सुमर, जेकॾहिं तूं चवीं थो न त मां शादीअ खां पहिरियां पंहिंजा सभु पलांद छॾे थो ॾियां। बाक़ी शादीअ खां पोइ मां कंहिंसां बि रियात कोन कंदुसि। पोइ तुंहिंजी मर्ज़ी, जीअं वणी तीअं कजांइ। हाणे खण कोडर त हलूं हली बनीअ जो कमकार कयूं। ठीकु आहे चाचा, मानी खाऊं पोइ बनीअ ते हलूं। ठीकु आहे, मानी खा त पोइ हलूं था। वालेकुम अस्सलाम। सूबेदार सुखिया तुझो दिमाग खराब थी वियो आहे या नौकरी में बेज़ार थी वियो आहीं? तोखे ख़बर आहे त पीर मुजन जी केतिरी हलंदी पुजंदी आहे? वती तो नांगन जे बिर में हथ विझंदो। सुभाणे ऑफिस में हाज़िर थी जा। सर खैर त आहे, काफ़ी परेशान आई, नाराज़ पिया लॻो। तोखे कहिड़ी ज़रूरत हुई पीर मुजन में हथ विझण जी? हाणे तो थिए पटको धूड़, सुभाणे अची पंहिंजी बदली जो ऑर्डर वठी वञ जा। सर मां पंहिंजी सफ़ाई में कुझु चवण थो चाहियां। तव्हां मूंखे शोकाज़ नोटिस ॾियो, मां उन जो जवाबु ॾियण लाइ तयारु आहियां। सर आख़िर मूं कहिड़ो गुनाह कयो आहे, कहिड़े कानून जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे? अवां मूंखे बदिली पिया कयो। मां बाला ऑफिसरनि जे हथां मजबूर आहियां, बस। हाशिम खान, तोखे चङी तरह यादि आहे, इहो पीर मुजन मुंहिंजे तॾे ते आयो हो, यादि कर। मूंखां माफ़ी वठी हो, मुंहिंजे पेरनि ते किरियो, यादि आहे न तोखे? उन मुनाफ़िक पीर मुजन मूंसां कूड़ा वाइदा कया। इन करे मां तव्हांखे चवां पियो त उन सां न विढ़जो उन सां। पर हाशिम खान, हाणे ही सरदार शाह ज़मान तव्हांखे हुकुम थो ॾे, जेकॾहिं इहो पीर मुजन पीर एहसान वारनि ॾे ईअं आङुर खणे न त तव्हां हुनजी बांह कुल्हे मों कटे छॾिजो, बख़्श न कजोसि। इहो मुंहिंजो हुकुम आहे तव्हांखे। बाबल साईं, इन पीर मुजन ॾे असांजा लाइ केतिरा पलांद रहियल आहिनि। हाणे इन पीर मुजन खे इते रहण कोन ॾींदासीं। बाबल साईं, तव्हां ॾिसजो, तव्हां वेही ॾिसजो त मां इन पीर मुजन जो कहिड़ो हशर थो कयां। हाशिम खान, लौंग ऐं रेशम जी मूं शादी जी तारीख़ तय करे छॾी आहे। उन्हनि ॿिन्ही जी शादी सादे तरीक़े सां थींदी। हाँ बाबल साईं, लौंग बि सॾु ॾेई वियो आहे, वीचारो पाण हली आयो हो।
हाशिम खान जेकॾहिं लौंग सॾु न ॾियां तॾहिं बि असां हिन पीर एहसान जे करे लौंग जी शादी में ज़रूरु शरीक, छो त इहो पीर एहसान मूंखे मिंथू करे वियो हो त मां लौंग ऐं रेशम जी शादी में ज़रूरु शरीक थियां। बाबल साईं, मां हाणे बनीअ ते थो वञां। अधु वॾो बि उते अकेलो हूंदो ऐं मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो। चङो बाबल साईं। मुराद लौंग कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? लौंग मुबारकूं अथई, तुंहिंजी हाणे शादी थियण वारी आहे। उन में कबूतर बि नचंदो, टक 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 मुरलियूं वॼंदियूं। कबूतर तोखे बि मुबारकूं हुजनि। अॼु तुंहिंजो वाह जो सुकून सां कलाम ॿुधबो। हा कबूतर, अॼु ॿुधाए, अॼु तुंहिंजो कलाम वाह जो ॿुधंदासीं। ओ ढगो पेर पेरां, ओ ढगो पेर पेरां, ढगे जो मुल हजार, ढगो पेर पेरां, ओ ढगो पेर पेरां। आई लव यू या बाप जी फरमाशी सदाई मूंखे चवंदो पुट इहो मूंखे कलामड़ो ॿुधा, ढगो पेर पेरां। पोइ वरी बाबो हरड़ा वहे पियो, पोइ वरी चढ़ी बि ढगो वियुसि ऐं मिड़ी असांजी फिटल। सूबेदार सुखिया तू घबराए न, तू जिते बि हाउस ऑफिसर थी वेंदे ऐं ये बदलियूं सदलियूं ऑफिसर जो ॾाज आहिनि। छा कजे, असां बि त मजबूर आहियूं न, इन करे मूं तोखे बदली करे छॾियो आहे। सर मां हिन बदली खां नथो डिॼां, न हिन तर जे काटकोन खां डिॼां थो। सर मूंखे वर्दी जो कसम आहे, मां जॾहिं खां ही वर्दी पाती आहे तॾहिं खां कंहिं बि पीर मीर इहे नकुली पीर इन्हनि खां या कंहिं काटको खां नथो डिॼां। पर मुंहिंजी बदली पीर करामत जी घरवारी रेशम जो क़त्ल आहे। मुंहिंजी बदली ग़रीबनि ऐं मिसकीननि जो क़त्ल आहे। ऐं सर गुस्ताखी माफ़, मां जेको चवां थो उहो सच पियो चवां, ऐं मुंहिंजी बदली पीर एहसान जो मौत आहे। सुखिया सभु कुझु सम्झंदे बि बेसमझ न थी, मथां जो हुकुम आहे ऐं उनखे ओबे करिणो आहे। बाक़ी करप्ट ऐं ईमानदार ऑफिसर त जिते किथे आहिनि। सर मां मञा थो, असांजे डिपार्टमेंट में तमामु भला ईमानदार ऐं बहादुर ऑफिसर आहिनि, पर कंहिं ईमानदार ऐं बहादुर ऑफिसर जी जबरी बदली जो मक़सदु आहे त मुंहिंजी जाइ ते को करप्ट ऑफिसर ईंदो जेको जाइज़ ऐं नाजाइज़ वॾेरनि जा कम करे। सर जंहिं डिपार्टमेंट में असांजा बाला ऑफिसर पंहिंजी नौकरी बचाइण ख़ातिर ज़ालिम जो साथ ॾियो, प्लीज़ सर मां इन सिस्टम में न रही सघां। बाक़ी सर रोज़ी मां हिते टको हराम न खाईंदो आहियां, उहा ई मुंहिंजी पघार आहे जेका सरकार मूंखे ॾिए थी। जेकॾहिं लाइन हूंदुसि त बि साॻी पघार मिलंदी। मूंखे को बि ख़ौफ़ न आहे हिन बदिली जो। सर 2-3 ॿारहा ज़मीन जा बि आहिनि, रोज़ी रब जे हथ में आहे। मुंहिंजो वक़्तु इज़त सां गुज़रंदो। वॾी महिरबानी सर। अरे बेको मुंहिंजो मुड़ुसु आहे, बेके जे कमाईअ ते बि मुंहिंजो हक़ु आहे। कल्ह को ॾींहुं आहे, आई आहे टांडो खणण बोरचाणी बणिजी वेही रही आहे। तूं जो अहिड़ी सुठी हुजी त बेगो मूंसां शादी छो करे बेके मूंसां प्यार जो परणो कयो आहे, उन जी कमाईअ ते मुंहिंजो हक़ आहे, तुंहिंजो न। साल खपे हिन साल खपे, मूंखे साल खपे हिन साल खपे। जी जल खे अर्ज़ु कयो, जी जल खे अर्ज़ु कयो, इहो फर्ज़ पूरो कयो। मूंखे साल खपे हिन साल खपे, मूंखे साल खपे हिन साल खपे, मूंखे अञा बि नथो भरजे। ॾेढ शादी त कयूं वेठो आहे, अञा शादी खपे, साल खपे हिन साल खपे, हर साल माटल मटाईंदो। ॿुधी नथो मरे पियो, अहिड़े को दुबो कोन हो त नासां खोड़े हेॾे काॾे आहे राग थो चवई। ओ बसरा
मां पंहिंजी शादीअ जी घुर कोन थो कयां, मां लोंग ऐं रेशम जी शादीअ जी ख़ुशी थो कयां, उन लाइ थो नचां। बेगा तू प्यार मूंसां थो करी पैसा वारी बसरा के तो ॾिठो। ओ चरी तोखे प्यार जी ज़रूरत आहे ऐं बसरा खे पैसनि जी ज़रूरत आहे, इन जे करे तोखे प्यार ॾींदो आहियां ऐं बसरा खे पैसा ॾींदो आहियां। न बेगा ये पैसा मूंखे वठी ॾेने का, न त मां बाजू खणी थी अचां मोरी पोइ ख़बर अथई तोखे मुंहिंजी। बेबी छॾीस खणी कुराड़िया मूंखे साल ॿिनि में मरी वेंदी, पोइ पाण ॿई हिन मोल जा 40-12 जुमाना खाईंदासीं। मरा ने मुंहिंजा दुश्मन मां छो मरा मुआ, तू इन 8 साल जे लाइ मूंखे थो पिटे पियो। बीहो त सही ते न वरी पीहंदा भाड़िया ने भॼ बेगा भॼ। ओॾे भाड़िया पीहंदा ने पीहो न, जाल खपे हिन साल खपे, हर साल पियो माटलू मटाईंदो। अरे पोइ ॾे न, या हुनखे ॾे या मूंखे ॾे, एवज़ में ॾेई पोइ वरी ॾे वठि करे परणजी वेही रहो, असां बि वञी को सुखियो टुकड़ो खाऊं। तुंहिंजे कॾहिं छो लॻायो, बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन। कंडन जी